अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ज़राई साइंसदाननि ऐं आबादगारनि जे वस में छा आहे जे उनवान हेठि नामियारो ज़राई माहिर ऐं लेखक मिठल जसकाणी लिखे थो। हारियुनि यानी खेत जे मज़दूरनि, ज़मींदारनि, मकातेदारनि तोड़े सेठ पोख कंदड़नि महिनत बि घणी ऐं ख़र्च बि जझो कयो आहे। ईअं ई मौसमी तब्दीलियुनि बि सदाईं पाण मल्हायो आहे। मौसम कॾहिं परेशानियूं पे वधायूं आहिनि त कॾहिं फ़सलनि खे वारो बि पए ॾिनो आहे। हेल साल ग़ैर यकीनी मौसमी सूरतहाल सबबि ख़ौफ़ पंहिंजी जाइ ते। वण सुठा बि थिया, सारियुनि जो पिणु लाबारो लथो त अर्ज़ा अन बि लथो। पलार जा पिणु जबल ठही पिया पर सारियुनि जा अघ लही विया। ख़बरूं खाधनि खां पुछो छो त मूंसां वण ऐं सारियूं पोखींदड़नि 19-20 जे फ़र्क़ सां साॻियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। आबादगारनि जो चवणु आहे त डीज़ल महांगो हुजण करे ज़मीन जी तयारी ते ख़र्च घणो अचे थो। ॿिज बि महांगो मिले थो। मार्केट जी हेरा फेरी यानी ग़ैर मयारी ॿिज जो विकिरो बि ॻिची में पइजी वञे थो। कॾहिं ॿिज सुठो नथो मिले त कॾहिं जिन्स सुठी नथी मिले। फ़सल जी ख़ुराक पूरी करण जी कोशिशि करियूं था त वक़्तु सिर भाण नथो मिले थो त ग़ैर मयारी मिले थो। जेकॾहिं मयार में कुझु चङो हूंदो आहे त मुल्ह में महांगो हुजे थो। आपाशी वारे पाणी जा बि सूर सवाया रहंदा पिया अचनि। कती तोड़े चेट यानी ख़रीफ़ तोड़े रबी जे समूरनि फ़सलनि जी सदाईं हिकु जहिड़ी सूरतहाल रही आहे। कहिड़ियूं सचूं वरी वरजाइजनि। कती यानी ख़रीफ़ जे ॿिना अहम फ़सलनि वणनि ऐं सारियुनि में जेकॾहिं जीतनि ऐं बीमारियुनि जो हमिलो थिए थो त वण वॼी वञनि था। पहिरियों मसइलो हमलेआवर जीत या बीमारी जो सुञाणप जो थिए थो। उहे जेकॾहिं ज़रई तालीमी तहक़ीक़ी ऐं तोसी इदारनि जे तजर्बेकार माहिरनि मार्फ़त सुञाणप में अची बि वञनि था त उन्हनि ते ज़ाब्तो आणण में मददगार शयूं तोड़े ज़रई ज़हर मिलणु ॾुखियो थियो वञे। छाकाणि त उन कारोबार में ॿुधो आहे त कमु 2 नंबरी खां त छा 10 नंबरी खां बि चढ़ियलु आहे। मुमकिन आहे त 11 नंबरी खां बि मामिरो मथबरो हुजे। जिते कतीअ जे ॿिनि अहम फ़सलनि जे हवाले जो सच इहो हुजे थो, उते बाक़ी रहियल तिर ऐं गुआर सुमेत ॿियनि अनाज ऐं तेली ॿिजनि, दालियुनि ऐं भाॼियुनि जे ख़रीफ़ तोड़े रबी वारनि फ़सलनि में बि त अहिड़ी सूरतहाल हूंदी आहे। कमनि जा आबादगार बि पंहिंजे पूरनि ऐं सुरनि में हूंदा आहिनि। पेरा खणण सां समूरियूं सरबस्तियूं पधरायूं मुमकिन थी पवंदियूं। कीअं बि ऐं छा बि हिन वक़्तु कती जा पसाह पिछाड़का आहिनि। चेट जा जारी साबाहा आहिनि। वणनि जो आख़िरी चूंडो थींदे ई वणनि जो भेलाड़ो वणाठियूं वॾे ॿाहिरि करणु, ज़मीन जी सफ़ाई ऐं तयारी करे चेट जा फ़सल ख़ासि तौर ते कणक पोखण जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। ॿुधण में अचे पियो त आबादगार कणक जे ॿिज लाइ परेशान आहिनि। सारियुनि जा आबादगार पिणु कणक जी पोख लाइ ज़रूरी कमनि में मसरूफ़ आहिनि। किथे किथे त सारियुनि जो लाबारो लहंदे ई जाण जो ॿिज छटिजी चुको आहे। जेसिताईं जाण फुटंदी सारियुनि जा बुथ मोरबा त माल जो गाह कंदे ज़मीन साफ़ कबी जाण जो फ़सल ज़ोर वठंदो। अहिड़ी रीति ख़रीफ़ यानी कतीअ जे सभिनी फ़सलनि जी पिछाड़ी ऐं रबी यानी चेट जे सभिनी फ़सलनि जी अॻियाड़ी जा ॾींहं ऐं रातियूं आहिनि। ज़रई साइंसदाननि ऐं आबादगारनि जूं महिनतूं ऐं ख़र्च फ़ी एकड़ पैदावार त वधाइनि थियूं पर फ़सलनि जी पोख लाइ बुनियादी ज़रूरत वारनि शयुनि जा अघ ऐं वक़्तु सिर दस्तियाबी संदनि वस में न आहे। फ़सल लथे उपत जो अघु मुक़ररु करण बि ज़रई साइंसदाननि ऐं आबादगारनि जे वस में न आहे। ज़रई साइंसदाननि ऐं आबादगारनि जे वस में छा आहे अहिड़ी शायदि कंहिंखे बि ख़बर न आहे। हीअ असीं अवांजी समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। ख़ूबसूरत लेखक ज़रई माहिर साईं मिठल जसकाणी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।